सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी पारां मलीर जेल जो दौरो कयो वियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अली हसन ज़रदारी चयो त क़ैदियुनि जे फ़रार थियण वारे मामले जी जाच लाइ कमेटी जोड़ी वई आहे। हुन चयो त जाच कमेटी जी रिपोर्ट अचण खां अॻु कुझु बि चवणु मुनासिबु नाहे। हुन चयो त ॿियनि जेलनि जा बि दौरा कंदो, ऑफिसरनि खे करप्शन न करण लाइ कसम खणायो वेंदो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं त सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी पारां मलीर जेल जो दौरो कयो वियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अली हसन ज़रदारी चयो त क़ैदियुनि जे फ़रार थियण वारे मामले जी जाच लाइ कमेटी जोड़ी वई आहे। हुन चयो त जाच कमेटी जी रिपोर्ट अचण खां अॻु कुझु बि चवणु मुनासिबु नाहे। हुन चयो त ॿियनि जेलनि जा बि दौरा कंदो, ऑफिसरनि खे करप्शन न करण लाइ कसम खणायो वेंदो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी पारां मलीर जेल जो दौरो कयो वियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अली हसन ज़रदारी चयो त क़ैदियुनि जे फ़रार थियण वारे मामले जी जाच लाइ कमेटी जोड़ी वई आहे। हुन चयो त जाच कमेटी जी रिपोर्ट अचण खां अॻु कुझु बि चवणु मुनासिबु नाहे। हुन चयो त ॿियनि जेलनि जा बि दौरा कंदो, ऑफिसरनि खे करप्शन न करण लाइ कसम खणायो वेंदो। असां कंहिं अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी पारां मलीर जेल जो दौरो कयो वियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अली हसन ज़रदारी चयो त क़ैदियुनि जे फ़रार थियण वारे मामले जी जाच लाइ कमेटी जोड़ी वई आहे। हुन चयो त जाच कमेटी जी रिपोर्ट अचण खां अॻु कुझु बि चवणु मुनासिबु नाहे। हुन चयो त ॿियनि जेलनि जा बि दौरा कंदो, ऑफिसरनि खे करप्शन न करण लाइ कसम खणायो वेंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टच लाइन ते मौजूदु आहे मलीर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार। जी मीर ज़ुल्फ़कार, वधीक छा चवणो सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो? जी मीर ज़ुल्फ़कार, वधीक छा चवणो सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो? जी कयूं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सूबाई वज़ीर जेल खाना जात हाजी अली हसन ज़रदारी जेको आहे अॼु जेको आहे मलीर जेल जो दौरो कयो आहे ऐं मलीर जेल ते जेको वाक़ियो पेश आयो हुयो क़ैदियुनि जे फ़रार थियण वारो, उन मामले ते जेको आहे उन मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उन जो चवणु आहे सूबाई वज़ीर जेल खाना जात हाजी अली हसन ज़रदारी जो त जेलनि में करप्शन कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। मां हल्फ़िया चवां थो त कंहिं बि ट्रांसफर पोस्टिंग जा पैसा कोन वठंदो आहियां, इन करे का बि करप्शन जेको आहे बर्दाश्त न कई वेंदी। उनजो इहो बि चवणो त अॻूणी जेल इंतिज़ामिया ख़िलाफ़ शिकायतूं हुयूं ऐं खेनि वक़्तु वक़्तु हिदायतूं कंदो हुयुसि। अॻूणी जेल इंतिज़ामिया जे रवैयनि जे करे हीउ जेको जेल जो टोड़ण जो वाक़ियो पेश आयो आहे या अॻी इंतिज़ामिया जी नाअहली आहे ऐं उन्हनि जा रवैया आहिनि जंहिंजे करे जेल मां क़ैदियुनि फ़रार थियण जो मनसूबो ठाहियो। उनजो इहो बि चवणो हो त जेल सिस्टम खे हलाईंदड़ अहलकार राशिद चिंगारी ते उन सख़्तु कावड़ जो इज़हार कयो ऐं फौरी तौर ते खेसि पेश करण जो हुकुम ॾिनो। राशिद चिंगारी जीअं ई सूबाई वज़ीर जेल खाना जात जो वायरलेस ते पैगाम ॿुधो त जेल मां फ़रार थियो ऐं पोइ उन इंतिज़ामिया खे फौरी तौर ते राशिद चिंगारी खे गिरफ़्तार करे ऐं मुअतल करण जो हुकुम ॾिनो त गिरफ़्तार करे खेसि पेश कयो वञे। सूबाई वज़ीर जो इहो बि चवणो त सिंध हुकूमत फौरी तौर ते एक्शन खणंदे जेल मामले जी तहक़ीक़ात जी लाइ कमेटी जोड़ी आहे। मलीर जेल समेत ॿियनि जेलनि जा दौरा करे करप्शन जी रोकथाम लाइ जेल इंतिज़ामिया ऐं ऑफिसरनि खे करप्शन न करण जो कसम पिणु खणाईंदो आहियां, पर उन बावजूदि जेकॾहिं करप्शन कनि था त उहो जेको आहे पंहिंजी कसम जी जेका आहे बेहुरमती था कनि। सूबाई वज़ीर जेल खाना जात जो इहो बि चवणो हुयो त असां जेलनि खे इस्लाही घर बणाइण चाहियूं था ऐं सिंध हुकूमत उन में पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। उनजो इहो बि चवणो त मलीर जेल टुटण वारे मामले जी सिंध हुकूमत पारां जोड़ियल कमेटी जांच कमेटी जांच करे रही आहे। उनजी रिपोर्ट अचण खां पहिरियां कुझु बि ॻाल्हाइणु मुनासिबु न हूंदो। उनजो इहो बि चवणो त असां सुठो कमु कयूं था त हिमत अफ़ज़ाई थियणु घुरिजे जिते असांजी ग़लतियुनि जी जेका निशानदगी कई वञे थी। सूबाई वज़ीर पारां क़ैदियुनि जे सां जेको आहे अंदरि बैरिकनि में मुलाक़ात कई आहे। क़ैदियुनि पारां पाणी, बिजली ऐं खाधे जूं शिकायतूं कयूं आहिनि। सख़्तु गर्मी में जेको आहे क़ैदियुनि रड़ियूं कयूं सूबाई वज़ीर जे आॾो त असां वटि बिजली कान्हे का, असां सख़्तु गर्मी वेठा आहियूं। उन खां पोइ उन जेको आहे जेल इंतिज़ामिया खे फौरी तौर ते ऐं DIG जेको आहे उनखे जेल खाना जात खे फौरी तौर ते हुकुम ॾिनो त हिन जा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे फौरी तौर ते हल कया वञनि। जी ठीकु आहे मीर ज़ुल्फ़कार, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।